ज़िंदगी हिकिड़े ॾींहं जी हुजे पर मां त चवां थो जीअंदी हुजे। 2025 जो एक बेहतरीन यकतारे चपड़ी जो फनकार महबूब मीरजत के बारे में जो सिंध जो एक बेहतरीन फनकार नौजवान फनकार थी उभरियो आहे यकतारे चपड़ीअ सां तमाम घणी उन जी मोहब्बत आहे उन खां अलावा हिन जा जेको सवें एल्बम रिलीज़ थी चुका आहिनि सिंध में सिंधी सकाफ़त ते बि हिन ॻायो आहे उन खां अलावा खोड़ सारा गीत हुए बि हिन ॻाया। पहिरीं त हिनखे एतिरी सपोर्ट एतिरी मोट कान हुई, लेकिन जॾहिं एल्बम 58 जॾहिं हिन जो रिलीज़ थियो त तमामु बहितरीन उन सिंध में मोट वरिती कंपनी वारनि बि तमामु घणी बाबू मीरजत ते महिनत कई। दोस्तो सिंध जो हिकु नौजवान बहितरीन फनकार आहे महबूब मीरजत हिन वक़्तु जेको हुनजो तमामु घणो 2025 में जेके कलाम हुन जा रिलीज़ थिया तमामु घणा हिट थिया। दोस्तो तक़रीबन साल 2024 खां वठी 2025 ताईं जेके बि एल्बम कया मीरजत तमामु घणा हिट थिया हिन वक़्तु 2025 में जेको एल्बम रिलीज़ कयो महबूब मीरजत जंहिंमें जेको आहे सो 58 जेको एल्बम आहे उहो तमामु घणो जेको आहे सो सिंधवासी ॿुधनि पिया तमामु घणी उनखे मोट ॾियनि पिया। दोस्तो हींअर 2025 में तमामु हिकु बहितरीन फनकार थी उभरियो आहे महबूब मीरजत असांजी उमेद आहे त इंशाअल्लाह ईअं ई जेको आहे सो ॻाईंदो रहंदो ईअं ई इज़तूं ईअं ई शोहरतूं माणींदो रहंदो। दोस्तो सिंध जा जेके आर्टिस्ट आहिनि सिंध जा जेके गुलूकार आहिनि इहे सिंध जा सरमाया आहिनि। दोस्तो इहे सिंध जी सकाफ़त खे सिंध जी जेका ॿोलीअ खे असांजी सिंधी ॿोलीअ खे पूरी दुनिया में उजागर कंदा आहिनि। दोस्तो इन्हनि फनकारनि जे ज़रिए असांजी ॿोली सकाफ़त जेका आहे उहा उजागर थींदी आहे। दोस्तो असांजो तमामु वॾो फनकार सिंध जो यकतारे चपड़ीअ जो जेको जलाल चांडियो हुयो तव्हांखे ख़बर आहे त जलाल चांडिये असांजे सिंध जी सकाफ़त जेका टोपी अजरक आहे उनखे तमामु घणो दुनिया में मक़बूल कयो। कैनेडा थियो, सऊदी थियो, दुबई, कतर ॿिया जेके मुल्क थिया उन्हनि में बि वञी जलाल चांडिये उते वञी ॻायो जलाल चांडिये खे तमामु घणी माण्हू ख़ुशीअ सां घुराईंदा हुया ॿियनि मुल्कनि में टिकेट ख़र्च सॼो जेको आहे सो साज़ो सामान वठी करे जलाल चांडिये खे माण्हू घुराईंदा हुया महफ़िलनि में ॿाहिरनि मुल्कनि में वञी प्रोग्राम थींदा हुया। दोस्तो महबूब मीरजत बि यकतारे चपड़ीअ जो फनकार आहे टोपी अजरक खे तमामु घणो प्रमोट पियो करे हिन वक़्तु सिंध में 2025 में हिन वक़्तु तमामु हिकु बहितरीन फनकार थी उभरियो आहे ईअं ई उमेद आहे त ईअं ई ॻाईंदो रहंदो जेके महबूब मीरजत जा जेके बि एल्बम ईंदा 2026 2027 में तमामु हिकु बहितरीन एल्बम ईंदा। दोस्तो सिंध जा गुलूकार सिंध जा फनकार उन्हनि जी ज़िंदगी उन जे जेको आहे सो मुतालिक़ असां पंहिंजे चैनल ते वीडियोज़ आणींदा रहंदा आहियूं। वीडियो खे तव्हां सुठो लॻे लाइक शेयर कयो। चैनल जे अगरि यूट्यूब ते था ॾिसो त सब्सक्राइब कयो। जे अगरि फेसबुक ते था ॾिसो त फॉलो करे छॾियो। दोस्तो वॾी महिरबानी वीडियो खे लाइक लाज़मी कंदा कयो। मिलंदासीं कंहिं नेक्स्ट वीडियो में तेसिताईं ॾींदा इजाज़त।